सिंध जो मुहिब वतन, तजुर्बेकार ऐं अज़ीम सियासतदान शहीद अल्लाह बख्श सुमरो 1901 ईस्वीअ में शिकारपुर शहर में ॼाओ। हू शहर जे ठेकेदार मिस्त्री मोहम्मद उमर जो वॾो फर्ज़ंद हो। शिकारपुर शहर में ई तालीम वरिताईं। साल 1912 में सानवी तालीम लाइ होपफुल स्कूल में दाख़िल थियो। पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज वारे दौर में ई ज़हीन हो। स्कूल ऐं कॉलेज में ज़हानत ॾेखारण सां गॾु समाजी उथवे में बि अॻ खां अॻिरो रहियो। रांदियुनि ख़ासि करे क्रिकेट सां दिलचस्पी हुयसि ऐं केतिरनि ई मुक़ाबलनि में हिसो वरिताईं। मैट्रिक पास करण खां पोइ पंहिंजे वालिद जी ठेकेदारीअ वारनि कमनि में उनजी मदद ऐं ज़मींदारीअ जे कम खे ॾिसंदो रहियो। हुन बेइंतहा सादी ज़िंदगी गुज़ारी। पठाण को सैंडल पाईंदो ऐं खादीअ जा कपिड़ा पाईंदो। समाजी कमनि ऐं अवामी मसइलनि जे सुलझा लाइ हू सियासत में आयो ऐं पहिरियों भेरो 1923 ईस्वीअ में जेकंबाद म्यूनिसिपल जो मेंबर थियो, जंहिंखां पोइ हू 1928 में सखर ज़िले लोकल बोर्ड जो मेंबर ऐं 1930 में सखर ज़िले लोकल बोर्ड जो सदर थियो। हुनजा भुट्टे ख़ानदान सां पंहिंजे वालिद जे ज़माने खां सुठा तालुकात हुआ। उन करे हुन बम्बई काउंसिल में सर शाहनवाज़ भुट्टे जो साॼो हथ थी कमु कयो। सर शाहनवाज़ भुट्टो उन ज़माने में बम्बई काउंसिल में सिंध जे मुस्लमान मेंबरनि जो लीडर हो। ज़हीन ऐं बासलाहियत हुअण करे अल्लाह बख्श सुमरो बम्बई काउंसिल जी मेंबरीअ दौरान काउंसिल सां वास्तो रखंदड़ सरकारी कमेटियुनि ते चूंडियो वियो। अहिड़ीअ तरह 1926 खां 1936 ताईं जैसी सिंध बम्बईअ सां शामिल हुई, बम्बई काउंसिल जो मेंबर रहंदो आयो। बहुत बड़ा नेशनलिस्ट मुस्लिम समझता हूँ, जिन्होंने अपनी धरती के साथ टेरिटोरियल नेशनलिज्म पे जोर दिया कि सारे हिंदुस्तान में, मुत्तहिदा हिंदुस्तान में जो भी लोग रहते हैं, वो हिंदू हों, मुसलमान हों, सिख हों, ईसाई हों, वो इस धरती के रहने वाले हैं। तो उन सब का मिल के रहना ही एक तरीका है कि ब्रिटिश साम्राज्य से हम आज़ादी ले सकें। तो मैं उन्हें टू नेशन थ्योरी के जो सबसे बड़े अपोनेंट्स हैं, अब्दुल गफ़ार ख़ान और जमीयत उलमा हिंद और बेतहाशा और लोग हैं, उनकी सफ़े अव्वल में अल्लाह बख्श सुमरो जो हैं उनका जिक्र मैं करना चाहता हूँ। हुन सिंध जे मुसलमान सियासतदाननि जी कॉन्फ्रेंस सेठ हाजी अब्दुल्ला हारून जी सदारत में कोठाई। सिंध जी बम्बई खां आज़ादी ऐं ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फ्रेंस जे ठहराव जी ताईद में ठहराव पास करायाईं। 1934 ईस्वीअ में कराचीअ में पीपुल्स पार्टी ठाही वई त उनजो लीडर शाहनवाज़ भुट्टे खे ऐं डिप्टी लीडर अल्लाह बख्श सुमरे खे चूंडियो वियो। 1936 में इत्तेहाद पार्टी क़ाइमु थियण ते ही उन में शामिल थियो। सिंध जी बम्बई खां आज़ादी बाद 1937 जे चूंडुनि में इत्तेहाद पार्टी जा 24 मेंबर चूंडिजी आया, पर उनजो लीडर सर शाहनवाज़ भुट्टो ऐं डिप्टी लीडर हाजी अब्दुल्ला हारून हाराए विया। मार्च 1938 जी बजट वक़्तु ₹1 कट जे ठहराव पास करण सां गुलाम हुसैन जी वज़ारत खे शिकस्त आई ऐं 23 मार्च 1938 में नई वज़ारत अल्लाह बख्श सुमरे जे हथ हेठि ठाही वई। अल्लाह बख्श सुमरो सिंध जो वज़ीर आज़िम बणियो। ही वज़ारत कांग्रेस ऐं हिंदू इंडिपेंडेंट पार्टी जी मदद सां ठही। वज़ीर आज़िम अल्लाह बख्श सुमरे 29 मार्च 1938 ते वज़ारत जी पॉलिसी बाबति हिकु बयान जारी कयो त मुल्की इंतज़ाम खे क़ौम परस्त बुनियादनि ते हलायो वेंदो। सखर बैराज सबबि सिंध जे किन हिसनि खे ज़राअत में नुक़सान पहुतो आहे, उन करे लोअर सिंध बैराज जी स्कीम तयारु कई वेंदी जीअं अवामी मफ़ाद पूरा थियनि। उत्तर सिंध रोड़ी डिवीज़न जा वाह सुधारिया वेंदा। कांग्रेस वज़ारत वांगुरु वज़ीर घटि पघार खणंदा। ऑनरी मैजिस्ट्रेट ख़तमु कया वेंदा। आज़माइशी तौरु ज़रूरी रस्तनि जो कमु लोकल बोर्डनि खे ॾिनो वेंदो। प्राइमरी मास्तरनि जी पघार में ₹5 जो इज़ाफ़ो कयो वेंदो। मौलाना उबैदुल्ला सिंधी वापसि आयो त संदसि आज्ञा कबी। सिंध फ्रंटियर रेगुलेशन ख़तमु करण लाइ कमेटी मुक़ररु कई वेंदी। अली मोहम्मद राजती जो लिखे
छाकाणि हुन जी ॻाल्हि पियो कयां जेके मुखालिफ़ आहे हुनजा, जिन हुनजे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं। लिखे थो अलाह बख़्श उमर जॾहिं वज़ीर आज़म सिंध जो, त न संदसि कॾहिं गाॾीअ ते झंडो लॻो, न कॾहिं फर्स्ट क्लास में चढ़ियो, ऐं न कॾहिं अच्छा उन वक़्तु छा हूंदो, अंग्रेज़नि छा कयो त कमिश्नर ऐं गवर्नर वटि कुर्सियूं हूंदियूं हुयूं। कमिश्नर माना गवर्नर कोन हूंदो हुन वक़्तु, सिंध में कमिश्नर हूंदो, डिप्टी कमिश्नर वटि माना कलेक्टर वटि कुर्सी हूंदी, जंहिं वटि कुर्सी हूंदी उहो वेहंदो ताज वांगुरु, या न त वरी ॿाहिरि वञी हलियो बीह रहंदो हुओसीं। त हुन माण्हू उहे कुर्सियूं ख़तमु कयूं, जागीरूं ख़तमु कयूं, ऐं पाण ताईं सादी ज़िंदगी गुज़ारी। उमिरि घणी 43 साल। असां वटि कंहिंखे एतिरी ज़हमत कान थी पए त सिंध असेंबली में रिकॉर्ड खोले ॾिसूं त शहीद अलाह बख़्श कहिड़ा रेज़ोल्यूशन पेश कया आहिनि, जागीरनि ख़तमु करण लाइ कहिड़ो रेज़ोल्यूशन पेश कयो अथसि, तक़रीरूं कहिड़ियूं कयूं अथसि, मंज़िलगाह मुतलिक़ हुन कहिड़ियूं तक़रीरूं कयूं आहिनि, कीअं सम्झायो अथसि। इहे शइ मूं तव्हांखे वरी अर्ज़ु कयो त तहक़ीक़ खां सवाइ कोन थी सघंदी, ऐं बहरहाल पंहिंजी क़ौम खे उन्हनि हीरोज़ खां वाक़ुफ़ु ज़रूरु करणु खपे, जिन 47 खां पहिरीं हिकिड़ो मिसाल क़ाइमु करे पाण खे हमेशह लाइ अमर करे विया। 1938 में अलाह बख़्श वज़ारतूं ढलूं वधायूं, जंहिं ते इत्तेहाद पार्टी जा मेंबर ॿिनि हिसनि में विरहाइजी विया। 1939 जे विच धारे मुस्लिम लीग मस्जिद मंज़िलगाह मुस्लमान खे मोटाए ॾियण जो सवाल हथ में खयो। हिंदू मेंबरनि मुखालफ़त कई, मुस्लमाननि मस्जिद ते ज़ोरी कब्ज़ो कयो ऐं सिंध में हिंदू मुस्लिम फसाद शुरू थी विया। मुस्लिम लीग जा केतिरा अॻुवान ऐं आम माण्हू जेलनि में पिया। हिंदुनि ख़िलाफ़ गैर सलामती वारी फिज़ा थी, उन करे हिंदुनि ऐं कांग्रेस जे मेंबरनि आरदी नफ़े लाइ मुस्लिम लीग सां गॾिजी अलाह बख़्श जी वज़ारत खे शिकस्त ॾेई मुस्लिम लीग वज़ारत खे ताक़त में आंदो। बहुत लोग यही कहते हैं कि ये अंग्रेज ने मुस्लिम लीग ही वहाँ के जो लोग हैं, क्योंकि मुस्लिम लीग बिल्कुल एजेंट बन चुकी हुई थी अंग्रेज़ों की। तो उस ज़माने में इत्तेफाक से GM सैयद भी इसी मूवमेंट में अल्लाह बख्श उमरू के ख़िलाफ़ आए। बाद में उन्होंने इसका बड़ा इतराफ़ भी किया कि ये उनकी गलती है। तो अंग्रेज़ इन्हीं के ज़रिए करवाते थे, मुस्लिम लीग के ज़रिए। और ये मुहिम शुरू हुई थी बेसिकली अल्लाह बख्श उमरू की हुकूमत के ख़िलाफ़ थी, इसमें कोई शक ही नहीं है। दो ओपिनियंस हो नहीं सकती। क़ौमी सियासत ते जॾहिं लिखियो वेंदो त पोइ सभिनी जा किरदार ज़ाहिर थी पवंदा। साईं GM सदे ते क़तई इहो इल्ज़ाम सरासर ग़लति आहे। मस्जिद मंज़िलगाह जो केस अलॻि आहे, उन में त साईं GM सदे पंहिंजी किताब में चयो आहे त असांखां इहा वॾी सियासी ग़लती थी। पर जेका हाणे तव्हां ॻाल्हि था करियो त सर अब्दुल्ला हारून कॾहिं बि सिंध असेंबली जो मेंबर कोन रहियो, उहो लेजिस्लेटिव मरकज़ी असेंबली जो मेंबर हो। बाक़ी सिंध जी तारीख़ जो रिकॉर्ड हर हंधि पियो आहे, को तहक़ीक़ करे तो उनखे मवाद काफ़ी मिली वेंदो। शहीद अल्लाह बख़्श उमरे नंढे खंड जे मुस्लमान दोस्तनि सां मशवरे करण बाद आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस जो इजलास 27 अप्रैल खां 3 अप्रैल 1940 ताईं दिल्ली में घुरायो। इजलास में सदारती तक़रीर कंदे अल्लाह बख़्श उमरे बरे सगीर जे सियासी हालतुनि ऐं फ़िरके वाराणे मसइले ते ॻाल्हायो ऐं बैन अल-अक़वामी सियासत ते ॻाल्हाईंदे ॿी जंग अज़ीम खे नए दुनियाई निज़ाम न्यू वर्ल्ड ऑर्डर जो बुनियाद करार ॾिनाई। अल्लाह बख़्श उमरे जी कयल तक़रीर बरे सगीर जी सियासत में अहम हैसियत रखे थी ऐं संदसि आला सियासी बसीरत जो हिकु मिसाल आहे। अल्लाह बख़्श उमरे चयो त ऐं सिर्फ़ु ही कॉन्फ्रेंस इन हालत में आहे त सियासी तालाबंदीअ जो बहितर हल ॾेई सघे। जेकॾहिं अवां फ़िरके वारे मसइले जे हल ताईं पहुचणु चाहियो था त कांग्रेस जेका बरे सगीर जी वॾी ताक़तवर जमायत आहे, उहा बि तव्हां जूं तजवीज़ूं जेके सुनहरी पुल आहिनि सियासी ऐं फ़िरके वारे अमुन लाइ क़बूल कंदी, छाकाणि त इहे ई आज़ादी ताईं पहुचण जो रस्तो आहिनि। अवां जा फ़ैसिला मुल्क ऐं मुल्क खां ॿाहिरि वॾी दिलचस्पीअ सां ॾिठा वेंदा, छाकाणि त उन्हनि में ई बहितरीन हल नज़र अचे थो। मुंहिंजो मां वॾो पुरुमीद आहियां त कांग्रेस फ़िरके वारा मसइले जे हल लाइ अवां जी ॾिनल तजवीज़ क़बूल कंदी। कांग्रेस खे हींअर को बि जवाज़ न रहंदो त हू चवे त फ़िरके वारे मसइले लाइ मुस्लमाननि तरफ़ां को बि इनफ़रादी या तंज़ीमी तौरु हल पेश न कयो वियो आहे। इहो मुकमिल तौर ते अयां आहे त अक़लियतुनि जे हक़नि ऐं उनजे मफ़ादनि लाइ जेकी बि अवां मनसूबो पेश कंदव, उहो चाहे मुस्लिम या हिंदू अक्सरियती सूबनि में हुजे,
उन लाइ अव्हांखे वफ़ाक़ी तिर्द अमल इख़्तियार कंदे हर जॻह ते हिकु जहिड़ो रवैयो अख़्तियार करणो पवंदो। सामीन खे तंबीह कंदे हुन चयो त जारहानी फ़िरके वारियत, भाइराना तिर्द अमल, सुठे पाड़ेसीअ वारे रवैये ऐं क़ौमी हवाले सां इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं साॻे वक़्तु क़ौमी मफ़ाद ऐं मुल्क में माहौल खे सुठो रखणु अमुन, तरक़ी ऐं इस्तेहकाम लाइ बि बहितर न आहे। अलाह बख़्श सुमरे चयो त मुल्क में आम ज़रूरियात जी सुहिणे नमूने हम आहंगी लाइ सभिनी गुरूहनि खे हिक ॿिए लाइ फयाज़ाना, रवादार ऐं भाईपी वारो रवैयो रखणु घुरिजे। असांजा कहिड़ा बि अक़ीदा हुजनि पर असांखे अमुन में रहणु घुरिजे ऐं असांजा तालुकात हिकु कुटुंब जे भाइरनि वांगुरु हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि खे पंहिंजे अक़ीदे जी खुली आज़ादी हुजे ऐं असां सभु उन सां गॾियल मिल्कियत मां फ़ाइदेमंद थियूं। मस्जिद मंदिरगाह जे नतीजे में थियल हिंदू मुस्लिम फसादनि खे रोकण लाइ साईं जीएम सैयद अबुल कलाम आज़ाद ऐं अलाह बख़्श सुमरे खे विहारे फार्मूलो तय कयो। जीएम सैयद अलाह बख़्श सुमरे खे वज़ारत में अचण लाइ आमादा कयो ऐं पाण इस्तीफ़ा ॾेई अलाह बख़्श खे पंहिंजी जाइ ते वज़ीर करे आंदा आहिनि। 1940 में वज़ीर आज़म सिंध अलाह बख़्श सुमरे सिंध ॻोठाणी जमायत जो बुनियादु रखियो ऐं लाइब्रेरियूं क़ाइमु करण लाइ दीवान केवलराम शाहाणीअ 10,000 रुपया किताब ख़रीद करण लाइ ॾिना। रेशमी रुमाल तहरीक जे अॻुवान मौलाना उबैदुल्ला सिंधी खे अफ़गानिस्तान मां तवील जलावतनी बाद सिंध वापसि आणण में बि अलाह बख़्श सुमरे जो वॾो किरदारु आहे ऐं 1942 में हुन सिंध जे वज़ीर आज़म जी हैसियत में रेशमी रुमाल तहरीक जे अॻुवान मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जो वतन वापसी वक़्तु कराचीअ में शानदार इस्तक़बाल कयो। मौलाना सिंधी हिंद जी आज़ादी लाइ अंग्रेज़नि ख़िलाफ़ उन वक़्तु ॿाहिरियनि मुल्कनि में जलावतन हुकूमत जी रिथा तयारु करे चुको हो। उन ज़माने में कांग्रेस अंग्रेज़नि ख़िलाफ़ हिंदुस्तान ख़ाली कयो तहरीक शुरू कई। मुस्लिम लीग पाकिस्तान जो नारो हयो, कांग्रेस ऐं क़ौम परस्तनि ते सख़्तियूं कयूं वयूं। पंहिंजी वज़ारत उज़्मा दौरान शहीद अलाह बख़्श सुमरो कॾहिं बि सरकारी कार ते झंडो इस्तेमालु न कयो। हुन कॾहिं बि को आजियाणो क़बूल न कयो। हुन कॾहिं बि पंहिंजो अहिड़ो को ख़र्च सरकारी खज़ाने मां न कयो जेको नाले ऐं दबदबे जे लाइ इस्तेमालु थिए। शहीद अलाह बख़्श सुमरो आमतौर बि सादो ऐं सबाझड़ो त सरकारी कुर्सी ते बि उहो ई खाईंदो हो, आम माण्हुनि सां आम माण्हुनि जहिड़ो। हू लटो कपिड़ो पाइण जो शौक़ु त रखंदो हो। जेके कपिड़ा पाण वठंदो हो उहे दोस्तनि लाइ बि वठी ईंदो हो। हू बाज़ार मां ख़रीदारी बि पाण करणु वेंदो हो। सफ़र में बि आम सवारी खे तरजीह ॾींदो हो। ख़ासि करे रेलगाॾीअ जो सफ़र पसंदि कंदो हो। हू शिकारपुर में हिकु टुटल फिटल जीप ऐं उनखां सवाइ किराए जे टांगे ते सवारी कंदो हो। शिकारपुर जॾहिं बि ईंदो हो त टांगे ते चढ़ी दोस्तनि ॾांहुं वेंदो हो ऐं दोस्तनि खे टांगे ते वठी शहर घुमणु फिरणु वेंदो हो। हू अक्सर दोस्तनि सां ॿाहिरि होटलनि ते चांहि पीअण जो शौक़ीन हो, जंहिं सबबु हू जॾहिं बि शिकारपुर ईंदो हो त होटल ते वेही चांहि पीअण खे कॾहिं बि न छॾींदो हो। हिकिड़ो महिमान हो चीफ मिनिस्टर हाउस में अलाह बख़्श उन चयो साईं तव्हांजो नौकर असांखे मूंखे मां फजर जो रोज़ो रखां थो, सीउ लॻो पियो आहे, मूंखे जेको आहे सो पाणी नथो गरम ॾिए, चई तोखे पाणी मिलंदो। सुबुह हुन ॾिठो त अलाह बख़्श गरम पाणी खणी हुन वटि आयो। अलाह बख़्श हुन वटि गरम पाणी खणी आयो। अलाह बख़्श सुमरे 26 सेप्टेम्बर 1942 ईस्वी ते वायसराय खे ख़त लिखी खान बहादुरी ऐं ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर OBE जा लक़ब वापसि कया ऐं हिंदुस्तान जी आज़ादीअ जे हक़ जी ॻाल्हि कई, जंहिं ते गवर्नर संदसि वज़ारत खे डिसमिस कयो ऐं सर गुलाम हुसैन खे मुस्लिम लीग जी मदद सां वज़ारत ठहिराए ॾिनी। जॾहिं महात्मा गांधी अपील कई त बाबा समूरा ब्रिटिश याफ़्ता जेके इनाम इकराम वापसि करियो, हुन ऐलान कयो त आउं समूरा लक़ब वापसि थो करियां अक्टूबर 42 में। इहा तमामु हुनखे ख़बर हुई त हीउ जेको ऐलान पियो करियां हुनजे करे मूंखां ई वज़ीर आज़म खसींदा। हुन चयऊं तूं इस्तीफ़ा ॾे, इस्तीफ़ा ॾियण खां इनकार कयईं ऐं हुनखे लाथो वियो। उनजे जेका हुन लक़ब वापसि कया हुआ उनजे करे ब्रिटिशर्स अॻे फ़ैसिलो करे छॾियो त शहीद अलाह बख़्श खे हटाइणो आहे, त उनजी हुकूमत डिसमिस थी हुई। असेंबलीअ उनजी हुकूमत कान ख़तमु कई हुई। असेंबली ख़तमु करे आहे त पोइ अञा ॻाल्हि हुजे हा। हुकूमत गवर्नर डिसमिस करे नए सिर वरी सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे चीफ मिनिस्टर कयो।
अलाह बख्श समाजी कमनि तरफ़ तवजा ॾिनो। सिंध ॿोॾनि हेठि आयल हुई, उनमें हुन पंहिंजूं आबाद ज़मीनूं ॿोड़ाए शिकारपुर शहर खे बचाइण जी कोशिश कई। हींअर असां वटि 2010 जी ॿोॾ आई त असांजो सॼो पासो ॿोड़ाए छॾियो ऐं जॾहिं 42 जी ॿोॾी अलाह बख्श वास चीफ मिनिस्टर, हुन चयो बाबा किथे, चईंसीं शिकारपुर ॿुॾे थी, चई मुआरी ज़मीन खां कट ॾेई मुआरी ज़मीन खे ॿोड़ियो, पंहिंजी ज़मीनूं ॿोड़ाए छॾी, पर शिकारपुर के हुन बचायो हुजे। 14 मई 1943 ईस्वी ते सुबुह जो सिंध जे मुहिब वतन सियासतदान अलाह बख्श सूमरे खे ख़बर पई त शिकारपुर जे ॿाहिरां हिकु कूड़ो ऐं फरेबी पीर माण्हुनि ख़ासि करे औरतुनि खे फासाए ऐं फुरे रहियो आहे त पाण हुन मां जान छॾण लाइ टांगे ते सवार थी हुन सां मिलण लाइ रवानो थियो। संदसि नियत इहा हुई त हुन पीर खे कुझु रक़म ॾेई हितां भॼाइजे, पर संदसि पहुचण खां अॻु ई हुन पीर खे का खुड़क पइजी वई ऐं हू हुतां भॼी वियो। पाण साॻिए टांगे में वापसि वरी रहियो हो त किराए जे कातिलनि मथां फायर करे खेसि शहीद करे छॾियो। संदसि क़त्ल जो इल्ज़ाम खान बहादुर अयूब खोड़े ते लॻायो वियो। 14 मई 1943 ते ही माण्हू फ़क़ीर मंश जे टांगे में वञी रहियो त हिकिड़े साज़िश तहत हुनखे फायर करे मारियो वियो, शहीद कयो वियो। उनजो रत रंगियल चोलो बि हिते जी तस्वीर मूं वटि पई आहे, आउं तव्हांखे ॾींदुसि। हाणे ॻाल्हि इहा आहे, तव्हां जॾहिं क़त्लनि जी ॻाल्हि था करियो त मुंहिंजा साईं अंग्रेज़ वॾो होशियारु माण्हू हो। अंग्रेज़नि ॾाढी चालाकी करे उन वक़्त जे वज़ीर खान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े खे गिरफ़्तार कयो। असां वटि मूं अर्ज़ु कयो त असां वटि सियासी तारीख़ न पढ़ी थी वञे, न तहक़ीक़ थी कई वञे। उन वक़्तु उन केस जी मुकमल कार्रवाई मौजूदु आहे ऐं उहा प्रिंटेड थियल आहे। अंग्रेज़ उन ॾाढो होशियारु हूंदो हो, हू तरीक़े सां पंहिंजी जान बचाईंदो। उन कार्रवाईअ में समूरा जेके पेरा जेके आहिनि खान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े जे ॿिनि कमदारनि ॾे वञनि पिया। जंहिं महिल हुनखे गोलियूं हयूं वयूं त उन वक़्तु बि केस खादीअ जो पहिराण पियल हो ऐं उन ते 3 गोलियुनि जा निशान अॼु एतिरा वरे गुज़री विया आहिनि, पर वो असां खां सवाल कंदा रहनि था। 2-3 थियरीज हैं जिनका जिक्र किया जा सकता है। एक तो कि अपना खान बहादुर अयूब खोड़ू वॉज इन्वॉल्व, जो कि मुस्लिम लीगी थे। कुछ हुर तहरीक का जिक्र भी करते हैं जिस पे मुझे शक है कि शायद वो नहीं है। और तीसरी जो कुव्वत है वो कोई एक और पीर है सिंधी जिनके एजेंट्स ने ये कत्ल किया। लेकिन जाहिर है कत्ल करवाने के अंदर जो फोर्सेस होंगी वो तो वही हैं जो कि अल्लाह बख्श सुमरू ने क्विट इंडिया मूवमेंट में मुसलमानों की तरफ से एक बहुत बड़ा फैसला किया था कि सारे जो ये टाइटल्स मिले हुए हैं उन्हें खान बहादुर और सर का खिताब भी मिला था OBE, वो सब उन्होंने वापस कर दिए। तो उनको बहुत बड़ा एक वो थ्रेट समझते होंगे अपने इंटरेस्ट के खिलाफ। तो इस तरह ये कंस्पिरेसी हुई है। लेकिन जो कोर्ट केस हुआ उसके अंदर महल जज का पॉइंट ऑफ व्यू था कि ये कत्ल तो प्लान लगता है, लेकिन एक्चुअल कल्प्रिट्स कौन है उनको साबित करना मुश्किल है। अल्लाह बख्शो खून थियो त सभिनी खे पको हुई त इहो खून जेको आहे सो खोरे करायो आहे, भले साबिती आहे की न आहे, पर खून उन ई करायो आहे। पोइ उन खे सभिनी चयो त तूं मोहम्मद अली जना खे पंहिंजो वकील कर। त जेके ओचा वकील हुआ चयो हूअं न फाही ते चढ़ंदो त हीअं ज़रूरु चढ़ंदो, जना जी केस कोन कटी सघंदो। पोइ हिन खे ॾस मिलियो ॾियल लालवाणी जो, उन हिन जो केस खणो सो उन ॾींहंनि में हिन खां 2000 रुपया ॾींहं जा वठंदो, 2000 रुपया उन ज़माने में। हाणे उन हिकिड़ो कमु कयो जो हिते मुंबई में आयो ऐं कार्ड मास्टर खे पैसा खारायईं। कार्ड मास्टर कहिड़ो साईं? वो उनजो जज हो उन वक़्तु सिंध में। अच्छा। पर उन बम्बई में कनेक्शन सां सो हिते उनखे पैसा खाराई। सॼी जजमेंट लिखियल हुन पुठियां ख़ाली लिखियईं नॉट गिल्टी, ही इज़ गिल्टी, मथां ही इज़ नॉट गिल्टी। ऐं सभिनी चयो त हिनखे पैसा वठी हिनखे छॾियो आहे, बाक़ी हूअं छुटरो असुलु कोन हो। इहो कमु जेको कार्ड मास्टर कयो सभु सवलो सिधो आहे त ॾियणमल खे ख़बर हुई पैसा किथे खाराइणा आहिनि। हिन अची मुंबई में खेसि हिते खाराया।
जीअलमल लालवाणी। इहो कॾहिं कार्ड मास्टर पाण मञियो त मां पैसा खाधा? उहो जेको सो जज हो, पारसी हो, ICS कैडर जो हो। जी, उन कॾहिं इहो तस्लीम कयो अॻिते हाँ? हली? उन कॾहिं चयो त मां खाधा हुआ पैसा? न। इहा एवरी सेकंड मैन न्यू त इहो जेको फ़ैसिलो बदिली थियो आहे इज़ बिकॉज ऑफ कार्ड मास्टर एंड बिकॉज ऑफ मनी। अच्छा, इहा मूंखे न रुगो हितां ख़बर आहे, पर इवन अध ॿुधल ॻाल्हि पहला सिंह आडवाणी खां जेको लॉ कॉलेज जो प्रिंसिपल हो उन खां बि लॻभॻि ॿुधल आहे इहा ॻाल्हि। उहो को रवाजी माण्हू कोन हो, तमामु मशहूरु हो ऐं शादी वादी कोन कई ऐं ही वॉज अ गोल्ड मेडलिस्ट, सिंध में पहिरियों नंबर आयो। जयराम दास जो ऐं प्रोफेसर घनश्याम जो दोस्त हो। अलाह बख्श सुमरे जो ज़िक्र नंढे खंड ऐं सिंध जी क़ौमी सियासत में वॾे एहतराम ऐं इज़त सां थिए थो। सिंध जे बुज़ुर्ग सियासतदान साईं जी सैद पंहिंजे किताब जनब गुज़ारियम जनसी में खेसि सिंध जो दो सानी सॼो आहे। संदसि मज़ार शिकारपुर शहर में आहे।